नाज़रीन, मीरो खान जे वारे केनाल में पानी न हुअण करे कणक, लूसण ऐं ॿियनि फसलनि खे पानी न मिलण करे आबादगार सख़्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद हुसैन सोमरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, वारा ब्राज में पानी खोट खिलाफ़ आबादगार जाहिनि पिया। आबादगारनि जो चवणु आहे त दिसंबर में पानी अची वेंदो आहे कणक जे फसल जे लाइ, जेको हिन वक़्त ताईं न आयो आहे। अॼु 7 जनवरी आहे, अॼु ताईं पानी न अचण जे करे आबादगारनि जो शदीद नुक़सान थी रहियो आहे। जॾहिं त हीउ जेको हिन मौसम जो पानी हूंदो आहे उहो कणक, सरियां, मटरनि ऐं हिंदाणे जे लाइ पानी हूंदो आहे। हीउ पानी न हुजण जे करे आबादगारनि जो शदीद नुक़सान थी रहियो आहे। उन सिलसिले में अचो त आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा इहो पानी हेल खोट आई आहे, पानी में छा कयूं भला असां गरीब माण्हू। ॿियो पानी डिसंबर खां हलंदो रहंदो 6 जनवरी ताईं, पर हाणे हिननि अॻ में ई वाराबंदी करे का शइ कोन ॾिनी, कणकूं रहिजी वयूं, का शइ न भरिजी सघी। पाणीअ जी तमामु अणाट खोट आहे। मथे महिरबानी करे पाणीअ ते महिरबानी कनि। जी नाज़रीन, वारा ब्राज में पानी खोट खिलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त जेकॾहिं पानी जी खोट ईअं ई बरक़रार रही त हिन साल बि आबादगार शदीद नुक़सान ऐं ख़सार जो शिकार थी वेंदा। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मिरान टीवी, मीरो।